प्रोग्राम सुबह मेहरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभ इन जी दुआ संगत साईं सदाईं करी मथे सिन सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे ऐं तव्हांजूं झोलियूं ख़ुशियुनि सां भरियल रखे। अॼु अरबा जो ॾींहुं ऐं तव्हांजा जेके समूरा जेके शेड्यूल्स आहिनि जेके तव्हांजा कमकार आहिनि अल्लाह साईं तव्हां में उन्हनि जो भरिजलो थिए, तव्हांजो हामियो नासिर थिए, तव्हांजो हर हंधि जेको आहे विख विख ते तव्हांजो जेको आहे महिरबानी थिए, निगहबान थिए ऐं हू गफ़ूर रहीम आहे। ज़ाहिर 99 जेके नाला आहिनि रब पाक जा अल्लाह साईं तव्हांजे मथां जेको आहे हामियो नासिर थिए, असांजी इहा ई दुआ आहे। ऐं अॼु हैदराबाद ऐं भरपासे में तमामु ख़ूबसूरत मौसम, थधी थधी हीर, थधियूं थधियूं हवाऊं, गॾो गॾु बादल बि जेको आहे उहे पंहिंजे सफ़र में आहिनि, बादलनि जी छांव आहे। न रुगो हैदराबाद पर ॿुधाए पियो वञे त भरपासे में बि जेका आहे उहा साॻी सूरत आहे। ऐं जितां जितां असांखे तव्हां ॾिसी रहिया आहियो अला करे उते बि गर्मीअ जो ज़ोर टुटल हुजे ऐं ईअं ई जेको मौसम असां वटि आहे उहो तव्हां वटि बि हुजे। उहो मौसमियात खाते वारनि जो चवणु आहे त कल्ह खां वठी हुननि जो चवणो ऐलान इहो ई हुयो त कल्ह खां वठी 7 जुलाई ताईं असांजे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे बरसाति जो इम्कानु आहे। कल्ह बि मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ासि करे नंगर पार्कर वारे पासे हल्की हल्की जेको आहे बरसाति हुई, बूंदाबांदी जंहिंखे पाण चवंदा आहियूं। अॼु बि इहो ई जेको आहे इम्कानु ऐं यकती ज़ाहिर कई वई आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे उहा मॉनसून वारी जेका बरसाति आहे उहा थींदी। पाण ख़बरुनि खे वधाईंदासीं अॻिते, उनखां पोइ पंहिंजे महिमाननि हलंदासीं। अॼोको प्रोग्राम बि तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम थियण वारो आहे, नौजवाननि जे हवाले सां, डेवलपमेंट जे हवाले सां, गॾो गॾु इंसानी जेको असांजा जेके पैरामीटर्स आहिनि, इंसानी हक़ आहिनि या वरी इंसानी जेके ज़रूरतूं आहिनि, इंसानी हक़नि जी जेका लताड़ आहे उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं, तालीम जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, मौसीक़ी खे बि इंजॉय कंदासीं। सिंध में बदमनी जे हवाले सां मां तव्हां सां ज़िक्र कंदुमि त हिन वक़्तु सिंध में जेका बदमनी आहे ख़ासि करे उतरनि ज़िलनि में उहा केतिरी आहे, केतिरा माण्हू अॻुवाट थियल आहिनि। गॾो गॾु इमिग्रेशन ते पाण ॻाल्हाईंदासीं त हिन मुल्क मां केतिरा माण्हू जेको आहे सिर्फ़ु 6 महीननि जे अंदरि हीउ मुल्क छॾे हितां लॾे विया आहिनि, परॾे हलिया विया आहिनि, जंहिंजा सबबु आहिनि। अहिड़ी रीति हीउ तमामु प्रोग्राम अॼु कराए थो थियण वारो आहे। काॾे बि न वञिजो, रिमोट पंहिंजे हथ में रखिजो ऐं पाण ख़बरुनि जी शुरूआति कयूं था। तव्हांखे लीडिंग न्यूज़ ॿुधाए वञा, उनखां पोइ पाण पंहिंजे महिमाननि ॾांहुं वधंदासीं। सभ खां अहम ॻाल्हि जेका हिन वक़्तु हिन मुल्क में गर्दिश करे रही आहे, सभिनी जे लबनि ते ज़बान ते आहे, उहा आहे त 2 ॾींहं पहिरीं जेको आहे गॾियल क़ौमुनि ऐं अमरीका जेको आहे पाकिस्तान खे ख़तु लिखियो ऐं चयो त जेको तव्हां PTI जे बानी खे अंदरि करे वेठा आहियो इहा इंसानी हक़नि जी लताड़ आहे। आइनी तौर ते असांजो जाइज़ो वरितो आहे त उनजे मथां अहिड़ो कोई केस कोन्हे को, या जेकॾहिं केस आहे त अहिड़ो को बि जवाज़ नथो ठहे त तव्हां उनखे जेल में क़ैद करे रखो। असांजो मुतालबो इहो आहे त तव्हां PTI जे बानी खे आज़ादु कयो। तंहिंखां पोइ कल्ह पाकिस्तानी हुकूमत ऐं ख़ासि करे दिफ़ा वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ साहिबु हुन बयानु ॾिनो जेको पाकिस्तान जो बयानु हुयो। उन रद्दमल ॾिनो त असां इमरान ख़ान खे जेको आहे इमरान ख़ान खे जेल में रखण जो असांजो अंदरूनी मामिलो आहे। समूरा आइन ऐं कानून जेको आहे उन्हनि ते अमल थिए पियो, उन्हनि ते अमल दरामद थिए पियो, हू हिकु सज़ा खाधल क़ैदी आहे, इन करे हू जेल में आहे। आलमी ऐं कानून जो जेको हवालो तव्हां ॾियो था, कानून ऐं आलमी जेके हक़ आहिनि या जेके कानून आहिनि उन्हनि ते बि असां अमल दरामद करे रहिया आहियूं। असां ख़ुदि मुख़्तियार रियासत आहियूं ऐं ख़ुदि मुख़्तियार रियासत तो असां अदालती आइन ते अमल कयूं पिया ऐं उनजी पासदारी कयूं पिया। अहिड़ी रीति उन्हनि जो चवणु हो त हीउ सॼो असांजो अंदरूनी मामिलो आहे ऐं इनखे तव्हां जेको आहे एतिरो जीअं तरीक़े सां तव्हां हिनखे हाईलाइट कयो आहे ईअं तव्हां नथा करे सघो। ईअं खोड़ ॻाल्हियूं कयूं दिफ़ा वारे वज़ीर, पर थुल्हे लेखे इहो हुयो त उन्हनि सिधो इहो जवाबु ॾिनो त इमरान ख़ान जो ऐं असांजो जेको मामिलो आहे इहो आइनी आहे, तव्हां हिन में विच में न अचो। अहिड़ी रीति अॻिते वधंदासीं त मख़सूस सीटुनि जे हवाले सां कल्ह सुप्रीम कोर्ट में हिकु ॿीहर ॿुधणी थी, जंहिंमें चीफ जस्टिस साहिबु जस्टिस फाइज़ ईसा साहिबु चयो त इलेक्शन कमीशन जेको आहे उहो साबित थियो त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले करे जी ग़लति तशरीह जे करे हिकिड़ी पार्टीअ खे चूंडुनि खां ॿाहिरि कढण जी आइनी भञकड़ी कई वई। हुन चयो त फ़ैसिला आइन ते ॿधल आहिनि, जेके बि अदालतूं फ़ैसिला कनि थियूं, पर कुझु जज जेके आहिनि उहे दाना हूंदा आहिनि, उन्हनि मां एतिरो दाना न आहियां। उन्हनि मुंहिंजे ख़्याल में त इहो हिकिड़ो तंज़ में इहो जुमिलो चयो ऐं हुननि चयो त असां आइन खे फॉलो करे रहिया आहियूं, कानून खे फॉलो करे रहिया आहियूं ऐं उनजे हिसाब सां ई असां सॼो हीउ मामिलो ॾिसी रहिया आहियूं। समूरा फ़ैसिला बि असां आइन खे मदेनज़र रखंदे कंदा आहियूं। अॻिते वधंदासीं त शहबाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे ताजिकिस्तान जे दौरे ते पहुतल आहे। 2 ॾींहंनि जो इहो दौरो आहे। कल्ह पहिरियों ॾींहुं हो जंहिंमें हुन जेको आहे ताजिकिस्तान जे सदर ऐं हमद वज़ीर आज़म ऐं ॿियनि जेको आहे उतां जी काबीना जे मेंबरनि सां मुलाक़ात कई ऐं गॾो गॾु उते केतिरा ई मुआहिदा थिया आहिनि इन्हनि 2 मुल्कनि जे विच में। उहे डेवलपमेंट जे हवाले सां बि आहिनि, यूथ जे हवाले सां बि आहिनि। उन जा तफ़सील अञा हिननि जारी न कया आहिनि, पर इहो ॿुधायो आहे त केतिरा ई उहे मुआहिदा थिया आहिनि। ज़ाहिर अॼु या सुभाणे उहा तफ़सील बि साम्हूं अची वेंदा त कहिड़ा कहिड़ा मुआहिदा हिननि 2 मुल्कनि जे विच में थिया आहिनि। अचूं था PTI जे बानी जी तरफ़। PTI जे बानी जो बि कल्ह बयानु साम्हूं आयो आहे, छाकाणि जो जेल में जेका मुलाक़ातूं थियूं हुननि जी सहाफ़ियुनि सां, उन्हनि चयो त
शहबाज शरीफ़ सां ॻाल्हियूं कहिड़ी बुनियाद ते कयां, छा ते ॻाल्हियूं कयां, मौसम जे हवाले सां ॻाल्हियूं कयां त हीउ जेको गर्मीअ जो पदा इहो वधे पियो, क्लाइमेट चेंज ते ॻाल्हियूं कयां। हुननि चयो त इसराइल जी जेका लॉबी आहे उन बि जेको आहे अमरीका जहिड़ो ठहराव मंज़ूरु न कयो। हुन चयो त अमरीकी कांग्रेस में 85% खां वधीक मेंबरनि जेको आहे मुंहिंजे जेल में हुजण जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो ठहराव जेको मंज़ूरु कयो, उन में वोट ॾिनो। ऐं हुननि चयो त इहा हुकूमत जेकॾहिं रही, हीअ ई हुकूमत जेका हिन वक़्तु हले पई इहा ई रही, त मां तव्हांखे लिखी ॾेई थो छॾियां त ईंदड़ बजट में गुरबत हिन खां चवण ते वधियल हूंदी, असां कर्ज़नि में अञा वधीक ॿुॾल हूंदासीं, आमदनी असांजी तमामु घटि थी वेंदी, महांगाई अञा वधीक थी वेंदी। ईअं उन्हनि खोड़ ॻाल्हियूं कयूं जेके क़ाबिले ज़िक्र आहिनि, पर ज़ाहिर असां तव्हांखे लीडिंग न्यूज़ जेके हुन थुले लेखे जेके ॻाल्हियूं आहिनि उहे इहे ई आहिनि। कराची ईंदासीं त मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो जेल में कॉन्वोकेशन थियो आहे। सेंट्रल जेल कराची में कल्ह कॉन्वोकेशन जी तक़रीब थी, जंहिंमें 248 शागिर्दनि खे, ही उहे शागिर्द आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॾोहनि में जेल में क़ैद आहिनि, उन्हनि खे CIT, CTD, चाइनीज़ लैंग्वेज कोर्स, ग्राफिक डिज़ाइनिंग ऐं ॿिया कोर्सिस कराया विया। उन्हनि खां पोइ जेको आहे जॾहिं उन्हनि जो कोर्स जो अमल मुकमल थियो त पोइ उन्हनि जो कॉन्वोकेशन थियो, जंहिंमें खेनि डिग्रियूं ॾिनियूं वयूं। जेल वारो वज़ीर खेल जेल खाना जात पंहिंजो ज़रदारी साहिबु, अली हसन ज़रदारी साहिबु ऐं ॿिया जेल अमलदार हुते मौजूदु हुआ ऐं उन्हनि जेको आहे क़ैदियुनि में न रुगो डिग्रियूं विरायूं, इहे क़ैदी न बल्कि शागिर्द हुआ, ऐं गॾोगॾु 25,000 रुपया रोक इनाम बि ॾिनो। ऐं उन्हनि चयो पियो त जेल जो तसवुरु ऐं क़ैदियुनि जी जेका तर्ज़ ज़िंदगी आहे उहा हाणे तब्दील थी वई आहे। उन्हनि मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई ऐं उन्हनि इहो ई चयो त हीअ जेके क़ैदी आहिनि इहे वापसि आज़ादु थी समाज जा हिकु सुठा शहरी थींदा, सुठा समाज सुधारित थींदा ऐं सुठो हुते पंहिंजी सोसाइटी में सुठो सर्वाइव कंदा ऐं ॾोहनि जी दुनिया खां परे रहंदा। अहिड़ी रीति सिंध हाई कोर्ट जे जेकॾहिं पाण चीफ जस्टिस जी ॻाल्हि कयूं त कल्ह जुडिशल कमीशन जो इजलास थियो, जस्टिस फाइज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम कोर्ट में इहो इजलास थियो, जंहिंमें सिंध में चीफ जस्टिस जे नए चीफ जस्टिस जी मुक़ररी जे हवाले सां नालनि ते गौर कयो वियो, जंहिंमें जस्टिस शफ़ी सिद्दीकी, जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो ऐं जस्टिस सलाहुद्दीन पंवर जे नालनि ते गौर कयो वियो। तमामु घणे गौर वीचार खां पोइ जेको सीनियर जज आहे जंहिंजो हींअर वारो बि हुयो जस्टिस शफ़ी सिद्दीकी साहिबु, उन्हनि खे सिंध जो नओं चीफ जस्टिस मुक़ररु कयो वियो आहे ऐं गॾोगॾु उन्हनि जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। अहिड़ी रीति लाहौर में जेको आहे जेका 3 नंबर ते जज हुई आलिया नईम, उनखे जेको आहे लाहौर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस मुक़ररु कयो वियो आहे। उते बि 3 नालनि ते गौर थियो, पर हीअ 3 नंबर ते जस्टिस आलिया नईम साहिबा हुई, उन्हनि खे चीफ जस्टिस मुक़ररु कयो वियो आहे। अॻिते वधंदासीं त पंहिंजो सिंध में ई सिंध जी ॻाल्हि कंदासीं त कल्ह सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह साहिबु 10 ख़ासि मामन ऐं 6 तर्जुमान वधीक मुक़ररु कया आहिनि। ऐं ख़ासि मामन में जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त डॉक्टर लालचंद, सरफराज़ राजड़ ऐं कासिम नवीद कमर, रजवीर सिंह साहिबु, अब्दुल जब्बार ख़ान ऐं मंसूर शाहानी, उस्मान गनी हिंगोरो, जुनैद बुलंद ऐं सलीम बलोच जा नाला शामिल आहिनि। अहिड़ी रीति 6 तर्जुमान आहिनि ऐं 10 जेको आहे ख़ासि मुआविन आहिनि। दादू ज़िले जी पाण ॻाल्हि कंदासीं। हिकिड़े पासे जॾहिं असांखे ॿुधायो पियो वञे त हिन भेरे जेको आहे ॿोॾ 2022 खां वधीक ईंदी, बरसातूं 2022 खां थींदियूं, 700 मिलीमीटर बरसाति पवण जो इम्कानु आहे सिर्फ़ु जुलाई ऐं अगस्त जे महीने में। त ॿिए पासे सिंध सरकार जी का बि हिन वक़्त ताईं तयारी साम्हूं न आई आहे। न रुगो तयारी साम्हूं आहे, पर तव्हां इहो ॾिसो त जेको सखर बेरा जो 47 दर आहे उहो ई अञा ताईं 2 हफ़्ता थी विया आहिनि, उनखे 20 ॾींहं थियण ते आहिनि लॻभॻि, अञा ताईं उहो पूरो न लॻी सघियो आहे, उहो ऑपरेशन मुकमल न थी सघियो आहे। दादू ज़िले जे हवाले सां ॿुधायो पियो वञे त जंहिं बंदि 2022 में सॼी तबाही आंदी, जंहिं फरीदाबाद खे ॿोड़ियो, जंहिं मेहड़ खे ॿोड़ियो, जंहिं खैरपुर नाथन शाह खे ॿोड़ियो, जंहिं ॿियनि इलाइक़नि खे ॿोड़ियो, जंहिं सेवण खे अची ॿोड़ियो, सिपरियो बंदि, उन बंद जी हालति हिन वक़्तु तमामु घणी ख़तरनाक आहे। 16 हंध जेके ख़तरनाक करार ॾिनल आहिनि, उन्हनि मां रुगो 4 हंध कुझु नाले मात्र बहितर आहिनि, बाक़ी 12 हंध इंतिहाई ख़तरनाक आहिनि। इन हवाले सां ख़बरूं रिपोर्ट थियूं, दाहूं कयूंसीं असां त कल्ह उतां जे तक जा MNA, MPA, डिप्टी कमिश्नर, इहे सभु उते पहुता, उन्हनि सॼो इहो जाइज़ो वरितो। त उनखां पोइ इहा ख़बर पई त सिपरियो बंदि ऐं FP बंदि जी हालति तमामु नाज़ुक आहे। सम्झो त ICU वारी हालति आहे, वेंटिलेट वारी हालति आहे। थोरो बि जेकॾहिं पाणीअ जो दॿाउ वधियो त हिकु भेरो ॿीहर तव्हांजो मेहड़ बि पूरो जो पूरो ॿुॾंदो, खैरपुर नाथन शाह बि ॿुॾंदो, त फरीदाबाद बि ॿुॾंदो, त पोइ हुन सां भर पासे वारा इलाइक़ा बि ॿुॾंदा। तव्हांखे इहो बि वाज़े कंदो हलां त 2022 में जेका ॿोॾ आई हिननि इलाइक़नि में, अॼु बि तव्हां वञो, 2 साल थी विया आहिनि, अॼु बि वञो त माण्हुनि जा घर अञा ताईं ॿुॾल आहिनि,
अञा ताईं ज़मीनूं ॿुॾल आहिनि, अञा ताईं माण्हू जेको आहे तव्हांखे बंधनि ते वेठल नज़र ईंदा, अञा ताईं तव्हांखे जेको आहे उहो रोडनि ते वेठल नज़र ईंदा, अञा ताईं उहे खेमा बस्तियूं जेके ॿोॾि मुतासिरनि जूं हुयूं अञा ताईं उहे उते मौजूदु आहिनि। तव्हां जेकॾहिं सफ़रु कयो था हितां खां जामशोरे खां सेवंड तां जीअं ई क्रॉस कंदा त मुख़्तलिफ़ हंधनि ते अञा ताईं माण्हुनि जूं ज़मीनूं ॿुॾल आहिनि। अञा ताईं इहे माण्हू हैदराबाद जे हिते फतेह चौक वारे जेका इहा कैंप क़ाइमु कई वई, ॿोॾि मुतासिरनि जी टेंट सिटी क़ाइमु कई वई, तव्हां अॼु अची ॾिसो त अॼु बि उते सवनि जी तादाद में ॿोॾि मुतासिर उते रहियल आहिनि। अॼु बि जामशोरे में, अॼु बि कोटड़ीअ में, अॼु बि कराचीअ में, अॼु बि हाईवे ते 2 साल पहिरीं वारा जेके ॿोॾि मुतासिर आहिनि अॼु उते रहियल आहिनि। हीअ सूरत हाल आहे अॼु जी त 16 मां 14 हंधनि ते जेकॾहिं पाणीअ जो दॿाउ वधियो त ई शहरनि जा शहर ॿुॾी वेंदा। ऐं हिन भेरे उहा बरसाति न आहे जेका 2022 में आई, उनखां चोण ऐं पंजूण ते आहे। वरी जेकॾहिं पाण कराची जी ॻाल्हि कयूं त काल्ह कराची में हिकिड़ी मुलाक़ात थी, न्यूयॉर्क असेंबली जो डिप्टी जेको हुयो स्पीकर, उहो कराची आयल आहे। काल्ह हुन CM सां मुलाक़ात कई, उनखां पोइ फ़ैसिलो कयो वियो त कराचीअ खे न्यूयॉर्क जो सिस्टर सिटी करार ॾियूं ऐं उन सिस्टर सिटी करार ॾियण लाइ करारदाद बि मंज़ूरु थी वई आहे। इन जे लाइ हिकिड़ो ई जुमिलो आहे त किथे मुंहुं मरियम किथे टंडो हलायार चवंदा आहिनि न, त किथे न्यूयॉर्क सिटी ऐं किथे कराची, तव्हां हुनखे सिस्टर सिटी करार त ॾियो था, पर न्यूयॉर्क ऐं कराची में तव्हां सभिनी खे ख़बर आहे त केतिरो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। किथे मेहर अली, किथे तेरी सनाब पाण खे चई सघूं था, सो हुन ते वधीक ॻाल्हाए सघूं था, पर इहो जेको फ़ैसिलो आहे ख़ुशाइंद आहे। पर घटि में घटि जॾहिं तव्हां कंहिं शहर खे, कंहिं माण्हूअ खे कंहिं सां ममासिलत या कंहिं सां हुनखे तशवीह ॾियो था त ॿियो न त घटि में घटि हुनखे उन जहिड़ो त कयो। सिंध में अमन मान जी ॻाल्हि कंदासीं त सिंध में काल्ह सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हीअ अंग अखर नोट करण जहिड़ा आहिनि त शिकारपुर मां वधीक 4 माण्हू अॻवा कया विया। हाणे तंहिंखां पोइ शिकारपुर ज़िले में मुगवियुनि जो अंग 15 थी वियो आहे। घोटकीअ मां 2 ट्रॉलर ड्राइवर अॻवा कया विया आहिनि कलोके ॾींहं में, तंहिंखां पोइ घोटकी ज़िले में मुगवियुनि जो तादादु 7 थी वियो आहे। ठुल मां 1 ज़मीनदार ऐं 2 सौट अॻवा कया विया आहिनि। गोसपुर ऐं बुडाणीअ में 3 हिंदू भाइरनि जे अॻवा जे ख़िलाफ़ु काल्ह 3 ॾींहं बि बुख हड़ताल हुई, कारोबार समूरो बंदि हुयो, सवें बल्कि हज़ारे माण्हू एहतिजाजी धरणो हणी वेठल आहिनि 3 ॾींहंनि खां वठी। हिन वक़्तु सुबुह साण जेॾीमहिल हिन वक़्तु असां तव्हां सां लाइव आहियूं, हिन 10 मिंट पहिरीं जेका ख़बर आई आहे त कंदकोट मां जेको आहे 2 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि, उन ते धाड़ेलनि जेको आहे गोलियूं हणी शहीद कयो आहे। खानपुर मां राति ख़बर आई त हिकिड़े पुलिस एहलकार खे गोलियूं हयूं वयूं ऐं सरकारी राइफल फुर कई वई। सिंध जे कचे वारे ज़िलनि जी, शिकारपुर, कशमोर, घोटकी जी सूरत हाल इहा आहे। ऐं न रुॻो इहा बल्कि ॿियनि शहरनि जी बि हालति इहा आहे त हाणे त शहरनि मां जेको आहे पुरअमन इलाइक़नि मां बि जेको आहे अॻवा धाड़ा थी रहिया आहिनि। गॾोगॾु ही जेका अॻवाउनि जा मामला आहिनि, रोज़ु न ते दाहूं कयूं था, रोज़ु कूकू कयूं था, पर तव्हां पाण सम्झी सघो था इहा जेका सूरत हाल आहे। उते माण्हू लॾ पलाण ते मजबूर आहिनि, कारोबार नथा करे सघनि, ज़मीनदारी नथा करे सघनि, स्कूल बंदि आहिनि। जेका सूरत हाल आहे उहा वज़ीरिस्तान खां बि जेको आहे उते ख़तरनाक सूरत हाल आहे असांजे कचे वारे ज़िलनि में। अलाए साईं असांजे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं जेके इक़्तिदार धणी आहिनि इन्हनि खे का साने ॾे, रुॻो ऐलान त कनि था ऑपरेशन थींदो, हीअं थींदो, पर थिए कुझु बि नथो। आख़िरी ख़बर मां तव्हां सां ज़िक्र कंदुमि, हुन खां पोइ पाण ब्रेक न वधंदासीं, जेका आहे लॾ पलाण जी। त सिर्फ़ु 6 महीननि जे दौरान हिन मुल्क मां 7,90,000 माण्हू जेको आहे मुल्क छॾे हलिया विया आहिनि, लॾ पलाण करे विया आहिनि। ब्यूरो ऑफ इमिग्रेशन जे डायरेक्टर साहिबु सूमरो साहिबु आहिनि, उन्हनि असांखे अंग अखर ॾिना आहिनि त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि 6 महीननि में लॻभॻि 8 लख जे वेझो माण्हू जेको आहिनि उहो मुल्क छॾे विया आहिनि, जंहिंमें वॾो कारण जेको आहे उहो बेरोज़गारी आहे, बदअमनी आहे, मेरिट जी लतार आहे, मेरिट जो क़त्लेआम आहे। इहे 3 वॾा जेके सबबु आहिनि, माण्हू या त ख़ुदकशी पिया कनि या वरी जेकॾहिं को ज़रियो मिले थो त मुल्क छॾे पिया वञनि। हुननि इहो बि ॿुधायो त सऊदी अरब में तमामु घणो माण्हुनि जो जेको पौरियत जो हुयो, मज़दूरी हुई त माण्हू ओॾांहुं पिया विया, पर हाणे सऊदी अरब में पॉलिसियूं सख़्तु थी वियूं आहिनि। अरब अमारात जेके मुल्क आहिनि, दुबई त वीज़ा ॾियणी बंदि करे छॾियो आहे पाकिस्तानियुनि खे, त हाणे घणे भाङे माण्हू जेके आहिनि अमेरिका ऐं यूरोप जे ॿियनि मुल्कनि मां लॾ पलाण करे रहिया आहिनि। इहे हुयूं लीडिंग न्यूज़, अञा वधीक ख़बरूं आहिनि, खोड़ ख़बरूं आहिनि, पर ब्रेक लाइ चयो पियो वञे, बार बार असां तव्हां सां प्रोग्राम में बि शेयर कंदासीं। हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ पाण वापसि अचूं था त पाण मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते बि ॻाल्हायूं था, जेके मूं जिन सां तव्हां ज़िक्र कयुमि, तव्हांखे असां मौसीक़ी बि इंजॉय कराईंदासीं। हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, करे न वञो, ॾिसंदा रहो।
बेहर भलीकार ऐं तमामु लाभायती कचहरी हज़रत टांवरी साहिब सां गॾु। हज़रत साहिब, तव्हां नौजवाननि जी ॻाल्हि कई जे डेवलपमेंट जे हवाले सां, छा सबबु आहे त नौजवान जेको आहे पाण सिंध जो नौजवान ख़ासि करे कारोबार में नथो अचे, पाण जेको आहे उनखे जेका प्रोडक्शन आहे उनखे पाण सेल नथो करे, पाण उनजो बिज़नेस नथो करे, पाण एक्सपोर्ट इम्पोर्ट नथो करे, छो? हा, इहा शइ आहे त ॾिसो न, प्लेटफॉर्म ऐं अवेयरनेस जो हिकिड़ो इशू आहे त जेको माण्हुनि खे गाइड नथो करे। ॾिसो न, ॻोठ जो माण्हू इहो थो ॾिसे त मुंहिंजो बाबू छा कंदो, मुंहिंजो बाबू प्राइमरी मास्तर आहे त मूंखे प्राइमरी मास्तर थियणो आहे। पर हींअर सिचुएशन प्राइमरी मास्तर वारी न आहे। हींअर सिचुएशन अहिड़ी आहे जो मुआशी तौर ते नौकिरी खां 10 दफ़ा बिज़नेस भलो आहे ऐं बिज़नेस नंढे पैमाने ते ई भले छो न हुजे, उनजी जेतिरी कैपेसिटी आहे उन ज़ाहिर माण्हू इहो ई सोचींदा हूंदा त बिज़नेस लाइ पैसा खपनि। हाणे पैसा बि जेको आहे सो हीअं लोन मिलनि था, बैंक लोन ॾिए थी, उन खां पोइ खोड़ इदारा आहिनि जेके माइक्रो फाइनेंस आहे या खोड़ इदारा आहिनि जेके उन्हनि खे सपोर्ट कनि था। ॿियो प्लस में अगरि किथां थोरी बि अर्निंग ते बि कमु स्टार्ट करे सघे थो माण्हू, मुख़्तलिफ़ मोबाइल शॉप्स आहिनि, मुख़्तलिफ़ दुकान आहिनि, या जेको आहे सो थींदी आहे लॉजिस्टिक जा कमु थींदा आहिनि, प्लस में खीर जो वापारु थींदो आहे, सब्जियुनि जो वापारु थींदो आहे, प्लस में ॻोठनि में त हर फैसिलिटीज़ आहिनि। पर ॾिसो न, जेतिरो जेतिरो बिज़नेस उहो पंहिंजी कैपेसिटी में कंदो, अगरि उहो एरिया में उहो कंदो, डिस्ट्रिक्ट में कंदो, तालके में कंदो, त उनजी ओतिरी जेतिरी खपत हूंदी ओतिरो उनजो हूंदो। पर अगरि इहा शइ थोरो उहो नंढी लेवल खां थोरो वधाईंदो वेंदो त उनजी खपत पैसो उनजी इनकम बि वधंदी वेंदी ऐं उन वटि रस्ता बि खुलंदा वेंदा। बिज़नेस जा खोड़ तरीक़ा आहिनि, प्रॉपर्टी आहे, सेलिंग आहे, उन खां पोइ मार्केटिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे। अॼुकल्ह पूरी दुनिया में तव्हां ॾिसो त डिजिटल मार्केटिंग जो वॾो हिकिड़ो कमु पियो हले। तव्हां ॾिसो त अगरि जर्मनी में बि जेके स्टूडेंट्स पढ़नि पिया त जर्मनी में स्टूडेंट्स बि डिजिटल मार्केटिंग ते कमु पिया कनि। मूंखे हींअर कल्ह बि हिकिड़ो असांजो यूथ जो दोस्त हुयो, सो मूंखे चयईं मां उहो कुझु सालनि खां उते आहे, त मूं चयो तव्हां छा पिया कयो? चई आऊं मार्केटिंग पियो कयां। हींअर पहिरियों त पढ़ंदो हुउसि, यूनिवर्सिटी पास कई आहे, हींअर मां जॉब पियो कयां। किथे? चई डिजिटल मार्केटिंग सॼी जर्मनी में आऊं उते हिकिड़ी कंपनी में आऊं आया। त मक़सदु डिजिटल मार्केटिंग असां वटि बि थिए थी, पाकिस्तान में बि थिए थी, ऐं उनजी खोड़ उन्हनि खे क्राइटेरिया उन्हनि खे सम्झाणी बि उन्हनि खे ख़बर आहे। उन खां पोइ मल्टीमीडिया आहे, मुख़्तलिफ़ डिज़ाइनिंग जा कोर्सिस आहिनि। माण्हू अर्निंग करे सघे थो, माण्हू कंपनी हायर करण लाइ माण्हुनि वटि खोड़ ई इदारा आहिनि जेके कंपनी जे लाइ माण्हू खपंदा आहिनि, स्किल्स बेस्ड जेके माण्हू हूंदा आहिनि, जंहिंजी इंग्लिश सुठी हुजे, जंहिंजो माण्हू इन ते ध्यानु ॾिए, माण्हू स्किल्स ते, माना जीअं मार्केटिंग था कनि त उहे कमु, बूस्टअप जो जेको आहे सो इहे जेके डिजिटल जा जेके कमु आहिनि, इन ते नौजवान थोरो खोड़नि खे खोड़ त आहिनि पर खोड़नि खे ख़बर न आहे। पर बिज़नेस जा माना इहा आहे त हर तरीक़े जो आहे त माण्हू केतिरो करे सघे थो। माना मुंहिंजो फील्ड न आहे त मां उहो फील्ड अचीव करे सघां थो, पर आहे इंट्रस्ट जी ॻाल्हि। इंट्रस्ट अगरि क्रिकेट में बि हूंदो त क्रिकेट जो हिकिड़ो नौजवान वटि सुठी फील्ड आहे, त उहो आहे, पर उनखे कीअं बूस्टअप थींदी, उहा कीअं मोबिलाइज़ थींदी, माण्हुनि खे कीअं इंगेज कंदो। इवेंट जेके आहिनि सो ऑर्गेनाइज़र, इवेंट मैनेजर्स जेके हूंदा आहिनि, तव्हां ॾिसो त हैदराबाद, कराची में अॼुकल्ह त हिकिड़ा कंपनीज़ ठही विया आहिनि, इहे नौजवान ई कनि पिया। मुख़्तलिफ़ फोरमनि ते असां इहो ज़िक्र कंदा आया आहियूं त नौजवान सोचे त मां करे छा थो सघां ऐं मुंहिंजे लाइ एक्सेस केतिरी ईज़ी थींदी ऐं मिनिमम बजट ते ऐं केतिरो करे सघां थो, तॾहिं हू अचीव करे सघे थो पंहिंजा टारगेट। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी बजट हणण खां पोइ बि हू करे नथो सघे, पर थोरी बजट वारो बि अगरि हुन टारगेट क्लियर आहे, हुनजो राइट्स क्लियर आहिनि, जेको सम्झे पियो त आउं हिन वे में वेंदुसि, त पोइ त मां सम्झां थो त उहो अॻियां वधी सघे थो। ऐं बिज़नेस जी तरफ़ नौजवाननि खे वधि खां वधीक वधणु घुरिजे, पर इहो सोचणु घुरिजे त मूंखे करणु छा आहे। ऐं अगरि उन बारे में उनखे का ॼाण न आहे त उहो कंहिंखां पुछी सघे थो या कंहिंखां सलाह करे सघे थो, या एतिरा फोरम खुलिया पिया आहिनि अॼुकल्ह। डिजिटल मार्केट, डिजिटल हिकिड़ी दुनिया आहे। हिकिड़ी शइ, का बि शइ ईअं न आहे त मूंखे इन शइ जी ख़बर न हुई या मां इहा शइ हासिलु नथो करे सघां। इहो त तमामु हो त हाणे त हर शइ तव्हां वटि मोबाइल में आहे, तव्हां 5 मिंटनि में जेको बि शइ ॻोल्हे सघो था। वॾी ॻाल्हि आहे त हींअर त अहिड़ी सिचुएशन थी वई आहे त तव्हां सिर्फ़ु गूगल या जेको आहे सो सोशल मीडिया ते अगरि या व्हाट्सअप ते बि अगरि तव्हां का शइ टाइप कंदव त उनजी तव्हांखे सॼी डेफिनेशन अची वेंदी, बिल्कुलु तव्हांखे गाइड कंदी।
सो इहे अहिड़ी जॾहिं दुनिया पहुची वञे ऐं असांखे कंहिं शइ जी बि ज़रूरत न पए सिर्फ़ु टाइप ते कमु थिए उन दौर में नौजवान अगरि पोइते रहे त इहो नाइंसाफ़ी आहे। सर आगाही केरु ॾींदो तव्हांजी चओ था त न आहे आगाही न आहे त आगाही केरु ॾींदो? हा सर, इन में असांजे समाज जो सॼो रोल आहे। सिर्फ़ु गवर्नमेंट जो बि इन में इनिशिएटिव्स आहिनि। ज़ाहिर आहे गवर्नमेंट फंडिंग हूंदी आहे, गवर्नमेंट अथॉरिटी हूंदी आहे, असांजे जेके एडमिनिस्ट्रेशन आहे उन वटि अथॉरिटी हूंदी आहे, असांजी जेके इदारा आहिनि जेके ख़ासि तौर ते सोशल एक्टिविस्ट आहिनि या जेके NGOs आहिनि, जेके नॉन गवर्नमेंटल इदारा आहिनि, उहे आगाही मुसलसल आगाही त ॾियनि पिया। उहे ॾिसो न आगाही सां गॾु हेल्पफुल थियनि था। हिकिड़ी एमरजेंसी सिचुएशन थिए थी तॾहिं बि उहे हेल्पफुल थियनि था, आगाही ॾियनि था, डिज़ास्टर ते आगाही ॾियनि था, कॉन्टीजेंसी प्लान जेको हींअर तयारु थींदो आहे की प्री डिज़ास्टर खां, उहा आगाही मुहिम हूंदी आहे, उहो तयारु केरु कराईंदो आहे। इहो प्रेशराइज़ अगरि गवर्नमेंट खे चइबो आहे त बाबा सुभाणे अगरि अहिड़ी का सिचुएशन अचे थी त तव्हां कीअं उनखे मुंहुं ॾींदव ऐं तव्हां छा छा उन में कंदव, त इहा प्लैनिंग हूंदी आहे, इहा आगाही हूंदी आहे। नौजवाननि खे प्रमोट करण जे लाइ हिकिड़ा लीडरशिप स्किल्स हूंदा आहिनि। इहा आगाही NGOs बि ॾींदियूं आहिनि, डोनर इदारा बि ॾींदा आहिनि, प्लस गवर्नमेंट बि जो बि इनिशिएटिव आहे, पर इहो समाज जे ख़ासि तौर ते आम माण्हू जो बि इनिशिएटिव आहे जेको ॼाण रखे थो ऐं हिकिड़ो मोमबती वांगुरु अगरि उनजी जेकी आहे सो मेणबती जेकी उनजी जेकी शुआ आहिनि या जेकी बि रोशनी आहे उहो जेतिरी वधे थी त आम माण्हू उनजो फ़ाइदो हासिलु करे थो। मीडिया आहे, ख़ासि तौर ते मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, इन्हनि सभिनी जो फ़र्ज़ु आहे त आगाही ॾियनि ऐं जेको बि नाइंसाफ़ी आहे उनखे रोकनि ऐं जेको जिथे जेकी ॼाण माण्हुनि ताईं न पहुतल, जेको माण्हू अवेयर नथो थिए या उनखे अवेयरनेस ॾियणी आहे, उनखे ख़बर हुजे। त जीअं कल्ह तव्हां वाक़ियो ॾिठो हूंदो गुज़िरियल हैदराबाद में कुझु ॾींहं पहिरियां, त हिकिड़े पीउ पंहिंजी माना जेको आहे सो हिकिड़ी धीउ ऐं माउ खे हिकिड़ी दीवार में बंदि करे छॾियो कंहिं मिल्कियत जे ख़ातिर। हाणे ॾिसो न इहा अवेयरनेस जो हिकिड़ी इहा केतिरी माना ॾिसो नाइंसाफ़ी आहे। असांखे उन माई खे या उन ॿार नंढड़ी खे जेको उन दीवार में उनखे जेको उन बंदि कयो, त हिकिड़ी न्यूज़ त आहे पंहिंजी जॻह ते, पर ॾिसो कहिड़ी उन वटि हर शइ जी सिर्फ़ु के मिल्कियत जी लालच में उनखे दीवार में बंदि कयो। पर अगरि उन माई खे या उन ॿारड़ी खे थोरी हिमत हुजे हा, थोरो हौसलो हुजे हा, उनखे ॼाण हुजे हा त मूंसां अगरि हीअं थींदो त मां उनखे हे फेस करे सघां थी, मूं वटि हे बि रस्ता आहिनि ऐं पंहिंजी मिल्कियत खे महफ़ूज़ करे सघां थी। त ख़ासि तौर ते ॻोठनि में ईअं थींदो आहे त माना ज़बरदस्ती ॿाहिरि शादियूं न कराईंदा आहिनि। कंहिं वॾेरे जी धीअ हूंदी त उहो ॿाहिरि शादियूं न कराईंदा आहिनि त मूंखे हिसो ॾियणो पवंदो, उनजी सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी आहे, पोइ आख़िर ताईं वीचारियूं मरी वेंदी आहे, क़ुर पछकाईंदा आहिनि, पर उनखे मिल्कियत जो हिसो न मिलंदो आहे। त इहे सभु आगाही प्रोग्राम्स आहिनि जेके रूरल वुमेन ते या जेका आहे सो वुमेन लीडरशिप त आहे जेकी उहो कमु करे थी, मायूं लेडीज़ वञे थी, ॻोठनि में वञे थी, अवेयरनेस आहे, मीडिया आहे, पर मीडिया बि माना उहो रोल जेको मीडिया खे करणु घुरिजे उन में उहा बि पूरी न आहे होती। तव्हां ॾिसो न हाणे चंद इदारा हूंदा, चंद मीडियास जेके कैपेसिटी ते कमु था कनि ऐं मूवमेंट ते कमु था कनि, अवेयरनेस ते कमु था कनि, पर मोस्टली ॿिया त सभु न्यूज़ जा आहिनि या एंटरटेनमेंट जा आहिनि। त मक़सदु इहो आहे त असां वटि उहा मीडिया में बि अञा उहे शयूं अञा न आहियूं जेकी मीडिया जो बि प्रॉपर रोल आहे। छो जो अॼुकल्ह सोशल मीडिया अची वई आहे, ट्विटर आहे, हे आहे, व्हाट्सअप आहे, त माण्हू पंहिंजो जेको दिलि जी बड़ा सां ब्लॉग्स ठाहिनि पिया, माण्हू उन ते स्टोरीज़ क़ाइमु था कनि। इहो त करे सघनि था जेके लिखणु अचे, जेके पढ़णु अचे या सम्झ में अचे। जेको नथो अचे आम माण्हू खे त उहो ॾिसे ई जेको आहे सो मीडिया थो, उर्दू मीडिया हुजे या अदर जेके पछतो बि आहे, ॿियनि सूबनि में ॿियनि इलाइक़नि में सिंधी मीडिया बि आहे पंहिंजी। सो असां बि पंहिंजो रोल जेको आहे सो अञा उहो सिर्फ़ु NGOs पंहिंजी जॻह ते NGOs बि उहो रोल न करे सघी आहे, पर उहा ॾिसो न जेतिरो असां वुमेन डे था मल्हायूं ओतिरो रोज़मर्रा केसिस साम्हूं था अचनि। एड्स ते असां अवेयरनेस ॾियूं था, पर एड्स जी कंहिंखे ख़बर कोन अथव। तव्हां सुभाणे एड्स जे मरीज़ तव्हां वटि अची वञे त मूंखे छा करणु घुरिजे, त तव्हां सिर्फ़ु चवंदव त हुन हेल्पलाइन मिलायो, पर हक़ीक़त में अवेयरनेस आहे इन जी त कीअं इन जो बचाव कीअं कजे, इन जी प्रिकॉशनरी कजे। सो इहे सभु शयूं आहिनि। ड्रग्स खां जीअं माण्हू जीअं असां रिसेंटली हींअर असां इंटरनेशनल डे सेलिब्रेट कयो ऐं उन जी रोकथाम लाइ असां छो जो नौजवान इफेक्ट पियो थिए, मोस्टली हर इदारो कमु पियो करे कैपेसिटी ते, उनजी काउंसलिंग ते, वर्कशॉप पिया थियनि, इधर लीडरशिप ते कनि पिया, पर असां सोचियोसीं त आम जेको नौजवान आहे ख़ासि तौर ते मुतासिर थिए थो इन्हनि ड्रग्स खां।
नंढी नंढी शयुनि खां मतिलबु आदी थो थी वञे ऐं उनखे ख़बर नथी पए त हीअ मूंखे जे लाइ कहिड़ी नुक़सानु, पोइ उनजो आदी थियण जे करे हू क्राइम थो करे, क्राइम करण जे करे मुआशिरे में नुक़सानु थो पहुचे। सो इहे सभु शयूं आहिनि, उनखां पोइ स्मगलिंग थिए थी, उनखे उनजी रोकथाम आहे, केसीं ताईं आइस कीअं थी पहुचे स्कूलनि में, कॉलेजिस में ऐं हॉस्टल्स में। त इहे सभु शयूं इन जी रोकथाम आहे, इन ते नज़र कोन्हे, इनखे अवेयर करणु घुरिजे ऐं माण्हू नौजवान नसल खे वधि खां वधीक इन्हनि शयुनि खां बचाइणु घुरिजे। सही आहे। हीअ जेको नौजवाननि में मंशियात वापराइण जो मामिलो थी वियो आहे, गॾो गॾु तालीमी इदारनि में बि जेको आहे इहो पहुचे, इन पोयां छा फैक्टर्स आहिनि, इहो थोरो असल ॻाल्हि इहा आहे त असां जिथे असां ॻाल्हि था कयूं असांजे जेकी अपर सिंध में सिचुएशन जेकी ॾिसूं था, त हाणे ॾिसो पुलिस बि असां वटि आहे, हथियार बि आहे, पैसा बि आहिनि, हुकूमत बि आहे, IG बि आहे, पुलिस बि आहे, सभु कुझु आहे, चौकियूं बि क़ाइमु आहिनि, मोबाइलूं बि आहिनि, पर उन खां पोइ बि असां जेको आहे सो आए दिन बि, त हींअर बि तव्हां करंटली ॾिठो त कंदकोट में 2 पुलिस चौकी ते हमिलो थी वियो। उते त हालति इहा आहे त अगरि का रेंजर्स वञे थी कचे में, त उहा रेंजर्स जी गाॾी वापसि नथी मोटे, उहा अगवा थी वञे, त माना अहिड़ी सिचुएशन आहे। ऐं नोगो एरिया ठही विया आहिनि उते सिस्टम। हाणे ईअं ई स्कूल आहिनि, कॉलेजिस में बि हुननि हिकिड़ो ॿियो प्लैनिंग करे, इते बि बिज़नेस आहे सर सॼो, आइस कीअं थी अचे स्कूलनि में, कीअं पहुचे थी, माना असांजा इदारा या त सुता पिया आहिनि, या उन्हनि जो पेट भरिजे थो, या ॿियो को रीज़न आहे त हू पाण था कराइनि। त माना ॾिसो न, हिते बि हू बिज़नेस पिया कनि, न इहो न पिया ॾिसनि त हिन सां नसल केतिरी नुक़सानु पहुचंदी। ऐं हींअर अगरि ॾिसो न तव्हां, इहो मीडिया जो ऐं असांजे इदारनि जो कमु आहे, जेके इन ते आवाज़ु उथारींदा, उन्हनि खे कन खां छिकंदा त बाबा हीअ शइ थिए पई, इन जी रोकथाम केरु कंदो? सही। इहे सभु असां एक्टिविस्ट ऐं मीडिया जो ख़ासि तौर ते रोल आहे, जेके इन्हनि स्कूलनि ऐं असां त ॾिसो न पंहिंजो किरदारु असां अदा कयोसीं, असांखे कंहिं चयो त कोन हो त तव्हां फलाणे वञी प्रोग्राम कयो ऐं इन्हनि सभिनी खे तव्हां गॾु कयो ऐं इन्हनि एतिरी नौजवाननि खे ऐं डॉक्टर्स खे इन जी अवेयरनेस ते ॻाल्हायो। हिकु इंटरनेशनली डे आहे ऐं UN इन ते इनखे जेको आहे सो डिक्लेयर कयो आहे, त असांखे त उहो एज़ अ पॉलिसी तहत असां त उनखे सेलिब्रेट कयूं था या अवेयर करण जे लाइ सेशन ॾियूं था, पर इन जी ग्रास रूट ते अगरि तव्हां वेंदव त तव्हांखे हज़ारे केसिस निकिरंदा, हज़ारे कम निकिरंदा, जेके आम माण्हू बीमार छो थो थिए ऐं अस्पतालूं छो भरियूं पयूं आहिनि, आख़िर इन जो रीज़न छा आहे? सही ॻाल्हि आहे। इन जो रीज़न छा आहे? कीअं हेसि ताईं माण्हू एतिरी तादाद में अस्पतालुनि में आहिनि, एतिरी तादाद में मुतासिर थींदड़। हींअर हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो सिस्टम मूं ॾिठो त जेके मुतासिर आहिनि, इन में खोड़ सारा डेंजरस कैदी बि आहिनि, जेके नफ़्सियाती उन्हनि जो त उहो कनि था, पंहिंजो उन्हनि खे ख़्यालु कनि था, उन्हनि जी ट्रीटमेंट जा ख़्यालु कनि, पर कुझु अहिड़ा हल्की सिर्फ़ु आफ़ीम में नंढे नंढे इन्हनि नशनि जे करे उहे बीमार थियनि था, त उन्हनि जी रिहेबिलिटेशन उन्हनि वार्ड्स में कया आहिनि, पर उन्हनि खे सफ़ा अची पाण पहुता आहियूं न्यूज़ ब्रेक ते। नाज़रीन केॾांहुं बि वञो, ख़बरूं ॿुधी जल्दी वापसि
भली कार। ऐं ईंदे ईंदे तव्हांखे हिकिड़ी ॿी ख़बर ॿुधायूं त हीउ जेको असां सवेल ज़िक्र कयोसीं कंदकोट में जेको सुबुह चौकीअ ते हमले में 2 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि, जिन में हिकिड़ो पंहिंजो सब्ज़ोई साहिबु आहे ऐं ॿियो जेको आहे हिकिड़ो दोस्त ॿियो आहे। उन्हनि में IG सिंध बल्कि CM हुनजो नोटिस वरितो आहे ऐं IG सिंध सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं चयो आहे त कचे में पुलिस ऑपरेशन तेज़ कयो वञे। ॻाल्हि इहा आहे त तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते IG साहिबु चवंदा आहियो त पुलिस ऑपरेशन असां तेज़ कयूं पिया, बसि असां धाड़ेलनि जो ख़ात्मो आणियूं पिया। इहे सिर्फ़ु एज यूजल जीअं तव्हां हमेशह जीअं ऐलान कंदा आहियो ईअं अॼु बि तव्हां इहो ऐलान कयो आहे। सिंध ओॾीमहिल तव्हांखे एप्रिशिएट कंदी जेॾीमहिल तव्हां धाड़ेलनि जो ख़ात्मो कंदा, जेॾीमहिल तव्हां जेको आहे छा चवंदा आहिनि कचे में पाण लहंदा, कराचीअ जी एसियुनि वारियूं ऑफिसूं तव्हां छॾे पाण कचे में अची बीहंदा ऐं पोइ तव्हांजी टीम जेको कमु कंदी ज़ाहिर उहा सॼी सिंध ॾिसंदी, उन खां पोइ तव्हांखे एप्रिशिएट बि कंदी। बाक़ी कराची मां वही प्रेस रिलीज़ जारी करण सां कुझु बि न थींदो। हलूं था मुख़्तियार दास सां। मुख़्तियार दास हींअर तव्हां असांखे छा ॿुधाए रहिया आहियो? ख़ामोश दिलि जी ॿोली दिलबर बि कोन सम्झो। वाह वाह, बिस्मिल्लाह, वाह वाह। शाइरी कंहिंजी आहे? साईं हाजन फ़कीर साहिब जी। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। खामोश दिल जी बोली, खामोश दिल जी बोली, दिलबर भी कौन समझो, मजबूर माजरा जो, मजबूर माजरा जो, मंजर भी कौन समझो। खामोश दिल जी बोली, खामोश दिल जी बोली। महबूब जे अॻियां मुरलियूं मिठियूं वॼायूं, महबूब जे अॻियां मुरलियूं मिठियूं वॼायूं, महबूब जे अॻियां मुरलियूं मिठियूं वॼायूं। शुरूआत खां वठी अॼु, शुरूआत खां वठी अॼु, आख़िर भी कौन समझो, मजबूर माजरा जो, मजबूर माजरा जो, मंजर भी कौन समझो। खामोश दिल जी बोली, खामोश दिल जी बोली। सावण जी सीर सरकशी सैलाब हो सिंधुआ में, सावण जी सीर सरकश सैलाब हो सिंधुआ में। सोहणी बकान समझी, सोहणी बकान समझी, मेहर भी कौन समझो, मजबूर माजरा जो, मंजर भी कौन समझो। खामोश दिल जी बोली, दिलबर भी कौन समझो, मजबूर माजरा जो, मंजर भी कौन समझो। खामोश दिल जी बोली, खामोश दिल जी बोली। सावण जी सीर सरकशी, जेके असां
बनायो गर्दन जो हार हाजन जंहिंखे असां बनायो गर्दन जो हार हाजन बानो गुलाम मूंखे बानो गुलाम मूंखे नौकर बि कोन सम्झो मजबूर महाजिरा जो मजबूर महाजिरा जो मंज़र बि कोन सम्झो ख़ामोश दिल जी ॿोली दिलबर बि कोन सम्झो मजबूर महाजिरा जो मजबूर महाजिरा जो मंज़र बि कोन सम्झो ख़ामोश दिल जी ॿोली ख़ामोश दिल जी ॿोली। वाह 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 वाह, तमामु ख़ूबसूरत ख़ामोश दिलि जी ॿोली, ख़ामोश दिलि जी ॿोली। हज़रत आमरी साहिबु, स्किल्स जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं नौजवाननि में, हिकिड़े पासे तालीम, हुन खां पोइ स्किल्स, केतिरी खोट आहे असांजे नौजवाननि में स्किल्स जी, या केतिरी ॼाण आहे या न आहे? स्किल्स जी त बिल्कुलु अवेयरनेस ऐं हिकु स्किल जी खोट त बिल्कुलु आहे। ज़ाहिर आहे स्किल्स जी उन्हनि वटि मौक़ा न हूंदा त स्किल्स मुहैया कीअं थींदो। ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू सुठो पढ़ियलु लिखियलु आहे पर उनखे स्किल्स कीअं अचनि। जी हा, टेक्नोलॉजी ऐं जदीद कमनि में जीअं माना तव्हां ॾिसो त हींअर प्रोग्रामिंग थिए पई, जीअं यूथ आहे ख़ासि गर्ल्स जेकी एक्टिविटी कनि पियूं त उहे बर्थ जो कमु आहे, उन्हनि जो स्किल्स उन्हनि वटि आहे। जीअं माण्हू ट्रेंड अगरि कोई त हीअं बुटीक्स खुली विया आहिनि, मुख़्तलिफ़ आउटलेट्स खुली विया आहिनि। हाणे इहे स्किल्स आहिनि जेके उन्हनि खे उन्हनि जी आइडियोलॉजी नई नई आइडियाज़ ते ऐं ॾिसो पार्ट्स थींदा आहिनि जेके आहिनि सो घरनि जा ख़ूबसूरती जा पार्ट्स थींदा आहिनि। माना अगरि इहो चइजे त टेक्सटाइल जेके टेक्सटाइल सां रिलेटेड जेके शयूं आहिनि सो इहे आहिनि, पेंटिंग्स आहिनि, इहे सभु स्किल्स आहिनि जेके ख़ासि तौर ते नौजवाननि खे ऐं रूरल वुमेन जेकी ॿारहाड़ी जी माई आहे उनखे सिलाई कढ़ाई जो शौक़ु हूंदो आहे त उहो सिलाई कढ़ाई करे थी ऐं घर जो गुज़र सफ़र बि करे थी। इहे स्किल्स आहिनि पर उनखे प्रोमोट कजे ऐं उन्हनि खे जेको आहे सो अहिड़ा मौक़ा ॾिजनि त जीअं उन्हनि जी स्किल्स खे न उनजी सिर्फ़ु उनजी मुआशी तौर ते बहितरी बि अचे पर अॻियां बि हिकिड़ो इंडस्ट्रियल्स क़ाइमु कई वञनि। मुख़्तियार हलूं था, मुख़्तियार असांखे हाणे छा थो ॿुधाए? वाह 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 वाह, बिस्मिल्लाह। पिरी मूं अंगण ते ऐं कहिड़ो मूं खण ॾियांसि सिकी संदन सूर में सिकी संदन सूर में ऐं सुञाणप खां वेंदियासि पुछंदा पिरी छा थियई ऐं छा चवंदियासि अर्ज़ कंदियासि त सिक अव्हां जी साड़ियो जेसी जान बि यार न ईंदो तेसी दिलि खे करार न ईंदो जेसी जान बि यार न ईंदो तेसी दिलि खे करार न ईंदो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो जेसी जान बि यार न ईंदो तेसी दिलि खे करार न ईंदो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो जेसी जान बि यार न ईंदो।
अला माठ नथी कया माठ कहिड़ी अचे माठ नथी विझी दिल बर वयो एॾी छा खां विठी अला छा खां विठी इहो वेंदो कोन गम ॿियो थींदो कोन कम इहो वेंदो कोन कम इहो थींदो कोन कम जेसी नेणन ठार न ईंदो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो जेसी जान बि यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो जेसी जान बि यार न ईंदो दिल अहिड़ी सजण सां वैया लॻी अला वैया लॻी दिल अहिड़ी सजण सां वैया लॻी आहे ॻाल्हि सची नाहे कूड़ ठगी नाहे कूड़ ठगी छो त हुन खां सिवा हिकु ॼाणे थो ख़ुदा छो त हुन खां सिवा हिकु ॼाणे थो ख़ुदा मूंखे करण सिंगार न ईंदो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो तेसी जान बि यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो जेसी जान बि यार न ईंदो ही मुल्क मिड़ोई आखिन ते मगर ही मुल्क मिड़ोई आखिन ते मगर पंहिंजे यार जहिड़ो अचे कोन नज़र अला कोन नज़र खाई ज़हर मारां ॿियो जे यार करियां खाई ज़हर मारां ॿियो जे यार करियां अहिड़ो ॾींहुं हिकु वार न ईंदो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो जेसी जान बि यार न ईंदो कहिड़ी मयार निभी बेमयार मथे आहे एजाज़ निभाइणो हर वार तोखे कहिड़ी मयार निभी बेमयार मथे आहे एजाज़ निभाइणो हर वार तोखे हली वञे पो वटसि दर चुमबो संदसि हली वञे पो वटसि दर चुमबो संदसि हुजे लहण संभार न ईंदो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो जेसी जान बि यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो नीर वहंदो पियो जिगर जलंदो पियो तेसी जान बि यार न ईंदो। वाह 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 जेसी जान बि यार न ईंदो। तमामु ख़ूबसूरत नाज़रीन प्रोग्राम में ब्रेक जो टाइम थिए नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो।
हिकु भेरो ॿेहर भलीकार, तमामु ख़ूबसूरत महफ़िल, हिकिड़े पासे कचहरी, ॿिए पासे ख़ूबसूरत राग ही नौजवान पंहिंजो मुख़्तियार दास। ऐं पहिरियों दफ़ो जेको आहे ही तव्हांजे साम्हूं आयो आहे, मीडिया जे साम्हूं आयो आहे, उते लोकली सतह ते त हू सुठो परफॉर्म कंदो आहे। तमामु ख़ूबसूरत आवाज़, तमामु ख़ूबसूरत साईं जी सिलेक्शन। सो मुख़्तियार दास ॾांहुं हलूं था त मुख़्तियार दास हाणे असांखे छा थो ॿुधाए? असां सेगमेंट लास्ट सेगमेंट में आहियूं, प्रोग्राम जी पुॼाणींदा बि आहियूं, त तव्हां छा ॿुधाईंदा प्लीज़? वाह 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 वाह, बिस्मिल्लाह। पेशानीअ सां पिरीअ जे पूनम माहन पुॼे, शमा शुआब झको कयो मुझे लालण आॾो लॼे। रात मझां ॾींहं कयाई ॾिठो ॾे हसजे, थो अजब एजाज़ खजे तंहिंजी ॾिसी तजलात खे। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मटमान कंदसि। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मटमान कंदसि। आफ़्ताब हुजे खणी कीअं बि भला, आफ़्ताब हुजे खणी कीअं बि भला, आफ़्ताब तोसां मटमान कंदसि। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मटमान कंदसि। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मटमान कंदसि। शमा ही लाल अगन ही लाल मोती ही लाल कुंदन ही लाल शमा ही लाल अगन ही लाल मोती ही लाल कुंदन। इन हसीनन जो जलो ताबत छा, इन हसीनन जो जलो ताबत छा, पर को ताबत सां मट मान कंदसि। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मटमान कंदसि। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मटमान कंदसि। रुख आईने अज्ञान निर्वारत कर, पंहिंजे दीद सां पंहिंजो दीदारत कर। रुख आईने अज्ञान निर्वारत कर, पंहिंजे दीद सां पंहिंजो दीदारत कर। फिरी पंहिंजो आहीं मट पाण सदा, फिरी पंहिंजो आहीं मट पाण सदा, कंहिंजो आप तोसां मट मान कंदसि। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मट मान कंदसि। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मट मान कंदसि। आफ़्ताब हुजे खणी कीअं बि भला, आफ़्ताब हुजे खणी कीअं बि भला, आफ़्ताब तोसां मट मान कंदसि। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मट मान कंदसि। रुख तुंहिंजो आरश के चमन मिठा गुलगुलाब तोसां मट मान कंदसि। गुलनार चुनार अनार कवल सदा बहार सरो सिंगार संभल। गुलनार चुनार अनार कवल सदा बहार सरो सिंगार संभल। गुलनार चुनार अनार कवल सदा बहार सरो सिंगार संभल।
लाल ल्यारी हज़ारी हर नोहिना ओ लाल ल्यारी हज़ारी हर नोहिना ऐं उनाब तो सामट मन कंदसि रुख तूं जो अरश के चमन मिठा गुलगुलाब तो सामट मान कंदसि रुख तूं जो अरश के चमन मिठा गुलगुलाब तो सामट मान कंदसि चवे पोथी परान हुजे तोड़े तोर ते इंजील कुरान हुजे एजाज चवे पोथी परान हुजे तोड़े तोर ते इंजील कुरान हुजे तब तू जो कसम आए माहिल का तब तू जो कसम आए माहिल का तब तू जो कसम आए माहिल का को किताब तो सामट मान कंदसि रुख तू जो अरश के चमन मिठा गुलगुलाब तो सामट मान कंदसि आफ़ताब हुजे खणी कीअं बि भला आफ़ताब हुजे खणी कीअं बि भला आफ़ताब तो सामट मान कंदसि रुख तूं जो अरश के चमन मिठा गुलगुलाब तो सामट मान कंदसि तूं जो अरश के चमन मिठा गुलगुलाब तो वाह वाह तमामु ख़ूबसूरत शाइरी ऐं तमामु ख़ूबसूरत ॿोल उन खां पोइ आवाज़ हलंदासीं अज़र टामिरी साहिबु पाण प्रोग्राम जे एंड आहियूं तव्हांजो छा मैसेज हूंदो ऐं इन खां पहिरीं हिकिड़ो सुवालु इहो बि आहे त क्लाइमेट चेंज जे हवाले सां थोरो मुख़्तसिर मूंखे ॿुधाइजो त हिन वक़्तु सिंध सूबो समूरी धरती क्लाइमेट चेंज जे हवाले सां कहिड़नि कहिड़नि चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त अपकमिंग जेकी हींअर फ्लड जो वार्निंग अची वई आहे त असांखे हुनजे लाइ वधि खां वधीक उपाउ वठणु घुरिजनि ख़ासि करे असांजी गवर्नमेंट खे ऐं नौजवाननि जे लाइ ऐं इहो आउं मैसेज ॾींदुमि ख़ासि करे क्लाइमेट चेंज ते त हिकिड़ो माण्हू हिकिड़ो वणु हिकिड़ो अगरि तव्हां पौधो पोखींदव हिकिड़ो वणु पोखींदव ऐं उनजी ख़्यालु कंदव त इहा तव्हांजी चैरिटी आहे हिकिड़ी चैरिटी तौर ते हिकिड़ो माण्हू हिकिड़ो ऐं सिंध जा जेतिरा नौजवान आहिनि ख़ासि तौर ते हिनखे इनिशिएटिव वठनि ऐं प्लस में ॿी शइ हिकिड़ी तव्हांखे मां ॿुधायां त नौजवान खे क्लाइमेट चेंज ते जीअं हीट वेव्स आहे हीट वेव्स ते अवेयरनेस ॾियणु घुरिजे माण्हुनि खे इन ते घणो जेको आहे सो पूरी दुनिया जो हिकिड़ो हींअर अचे पियो असांजी जेकी ॻोठनि जी सिचुएशन आहे त हाणे गर्मी पद वधंदो वेंदो 7 सालनि जी हाणे सिचुएशन अहिड़ी आहे त जेके गर्मी पद में घणा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके ॻोठनि जा जिते 52 डिग्री आहे इहो 7 सालनि खां पोइ तव्हांजो 60 प्लस करे सर मुंहिंजो मैसेज इहो आहे त नौजवाननि खे वधि खां वधीक अवेयरनेस ॾियणु घुरिजे ॻोठ में पंहिंजे हुनरमंद जेके माण्हू उनखे हिमतायो वञे ऐं अॻियां नौजवान अॻियां अचनि उन्हनि पंहिंजी फील्ड खे खणनि ऐं हिन चेंज लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि मुख़्तियार दास खां मैसेज वठंदासीं तव्हांजो छा मैसेज हूंदो नौजवाननि ना रागियुनि ना प्लीज़ साईं असांजो इहो मैसेज ईंदो जेके बि असांजा रागी आहिनि या ॿुधण वारा आहिनि असां उन्हनि खे ईअं ई चवंदासूं त हुननि जी लख महिरबानियूं जो असांखे एतिरी पज़ीराई ॾिनो अथनि अञा अॻियां ॾिन हिन प्रोग्राम में अची तव्हांखे कीअं लॻो मेहरान टीवी जे माशाल्लाह मेहरान टीवी वारनि जा असां थोराइता आहियूं जी साईं जेके मौज़ूज़ आहिनि जी ॿिया जेके असांजा दोस्त आहिनि जंहिं असांखे हेसि ताईं पुॼायो जमाली साहिब आहिनि कामरान जमाली ऐं सरफराज़ जमाली जा उन्हनि जा बि असीं थोराइता आहियूं बिल्कुलु असां बि तव्हांजा थोराइता आहियूं तव्हां क़ीमती वक़्तु कढी आया नाज़िम प्रोग्राम जी पाण पुॼाणींदा आहियूं वेंदे जेको आहे मां शख़्सियतुनि खे यादि कंदुमि त तमामु वॾो मुअल्लिम शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग साहिबु अॼु हुननि जी वरसी आहे संदन विछोड़े खे 95 साल मुकमल थी विया आहिनि 457 किताबनि जा उहो ख़ालिक़ हुआ 457 किताब उन्हनि लिखिया तमामु वॾो नालो सॼी दुनिया जो तमामु वॾो नालो शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग साहिबु उन्हनि खे पाण जेतिरी भेटा पेश कयूं मां ज़ाहिर आहे उन्हनि जे पेरनि जी खाक बराबरि आहियां उन्हनि ते मां नथो ॻाल्हाए सघां जेके उन्हनि जा कम आहिनि जेके उन्हनि जूं लिखणियूं आहिनि जेको उन्हनि जो किरदारु आहे जेका उन्हनि जी शख़्सियत आहे सो जेतिरो बि उन्हनि खे असां ट्रिब्यूट पेश कयूं घटि आहे अॼु उन्हनि जो विछोड़े जो ॾींहुं आहे अलाह साईं उन्हनि खे गरीक़ रहमत करे गॾोगॾु तमामु ख़ूबसूरत अदाकार हसाम काज़ी साहिबु उन्हनि जे विछोड़े खे बि जेको आहे 20 साल थिया आहिनि तव्हां ज़रूरु इहे ड्रामा ॾिठा हूंदा उमर मारवी ऐं लबे दरिया कशकोल एमरजेंसी वार्ड
इन समेत केतिरा ई ड्रामा उन्हनि जेको आहे ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे उन्हनि ड्रामनि में पाण निभायो। हसाम काज़ी साहिबु उन्हनि जे बिछोड़े जो ॾींहुं आहे, अलाह साईं खेनि गरी के रहमत करे। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे इन ई दुआ सां गॾु ॾींदा इजाज़त त शाल जित हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हांजा वेड़ा जेको आहे हमेशह हमेशह आबाद हुजनि। वेंदे वेंदे मुख़्तियार दास खां कलाम मूंखे ॾींदा इजाज़त अलाह वाही। जी मुख़्तियार दास। मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले, मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले। खुश्क दिल होके खून करेंदा खुश दिल होके खून करेंदा खास इरादा ख्याले। मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले, मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले। क्षमा कनूर खुलाले, जो भन जोत हो संदीवे को क्षमा कनूर खुलाले, जो भन जोत हो संदीवे को क्षमा कनूर खुलाले। अबरू काले नैन बिकाले, अबरू काले नैन बिकाले, जुल्फ बिकाले काले। मुर्ख अलावण अलावण मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले, मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले। खुश दिल होके खून करेंदा, खुश दिल होके खून करेंदा खास इरादा ख्याले। मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले, मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले। मुश्ताकां दे मारण दा सामान सुणियां दे नाले, मुश्ताकां दे ओ कांदे मुश्ताकां दे मारण दा सामान सुणियां दे नाले, मुश्ताकां दे मारण दा सामान सुणियां दे नाले। दीद तो नालियां दाम तो आलियां, दीद तो नालियां दाम तो आलियां, तेज तमंचा ठाले। मुर्ख अलावण दिलड़ी चुराव महबूबां दी चाले, मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले। खुश दिल होके खून करेंदा, खुश दिल होके खून करेंदा खास इरादा ख्याले। मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले, मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले। जात्यां पावण घूंघट मारण भूले, चुप चुप आवण जात्यां पावण घूंघट मारण भूले। नाज़ कमाल दे नाल निहारण, नाज़ कमाल दे नाल निहारण, अशकां कान जंजाले। मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले, मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले। खुश दिल होके खून करेंदा खास इरादा ख्याले। मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले, मुर्ख अलावण दिलड़ी चुरावण महबूबां दी चाले।
दिल बेदी ने वन अपनी न देवन देख इहो त कमाले दिल बेदी ने वन अपनी न देवन देख इहो त कमाले आखे इजाज़त आई हल्दी आखे इजाज़त आई हल्दी मुल्का मुल्क मकाले मुल्क अलावण दिलड़ी चुरावण महबूबा दी चाले मुल्क अलावण दिलड़ी चुरावण महबूबा दी चाले खुश दिल हो के खून करेंदा खुश दिल हो के खून करेंदा खास इरादा ख्याले मुल्क अलावण दिलड़ी चुरावण महबूबा दी चाले मुल्क अलावण दिलड़ी चुरावण महबूबा दी चाले